वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे त ईंदड़ इलेक्शन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ते कराई। इलेक्शन कमीशन पार्लियामेंट ते सवाल नथी उथारे सघे। इलेक्शन कमीशन जे कंहिं फ़र्द खे सियासत करणी आहे त भले सियासी पार्टी चाहे। पार्लियामेंट तरफ़ां मंज़ूर कयल कानून ते अमल इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। इन ते सवाल फ़क़ति सुप्रीम कोर्ट उथारे सघे थी। वफ़ाक़ी काबीना जे इजलास खां पोइ मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो त असां ईवीएम ठाहिण जी पोज़ीशन में आहियूं। चाहियूं था त ईंदड़ इलेक्शन ईवीएम तहत थिए। इलेक्शन कमीशन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबति पंहिंजो किरदारु अदा करे। हुन चयो त वफ़ाक़ी काबीना सेप्को जे सीईओ जी मुक़ररी ऐं पीआईए चेयरमैन जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾेई छॾी। असलम ख़ान खे पीआईए जो नओं चेयरमैन मुक़ररु कयो वियो। हुन ॿुधायो त काबीना इजलास में मना कयल हथियारनि जे लाइसेंस ऐं कार्टल होटल कराची जी मुंतक़िली जो मामिलो मुलतवी कयो वियो आहे। इजलास में पब्लिक प्रॉपर्टी इंक्रोचमेंट बिल 2021 जी मंज़ूरी ॾिनी वई। हुन चयो त असां समुंड पार पाकिस्ताननि खे वोट जो हक़ ॾींदासीं। नून लीग ऐं पीपी समुंड पार पाकिस्ताननि खे वोट जो हक़ ॾियणु नथियूं चाहिनि। चूंड सुधारनि जो मसइलो समुंड पार पाकिस्ताननि जे करे रुकियल आहे। फवाद चौधरी चयो त आसिफ ज़रदारी नवाज़ शरीफ खे समुंड पार पाकिस्ताननि ते एतमाद नाहे। समुंड पार पाकिस्तानी वॾी तइदाद में पैसा मोकिले इमरान ख़ान ते एतमाद जो इज़हार करे रहिया आहिनि। हुन क़ौमी असैम्बली में बजट सेशन ते ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो त असां इलेक्शन कमीशन खे मज़बूत करणु चाहियूं था। असां तरफ़ां इलेक्ट्रॉनिक वोटिंग बाबति 49 तजवीज़ूं हतमी न आहिनि। अपोज़िशन खे हिकु भेरो ॿीहर दावत ॾियूं था त अची असां सां गॾु वेही तजवीज़ूं ॾे। ईंदड़ इलेक्शन में इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणणु चाहियूं था त जीअं नतीजे में सुबुह ताईं देरि न थिए। हुन चयो त 1947 खां वठी 2008 ताईं 8000 अरब रुपया कर्ज़ वरितो वियो। इहो कर्ज़ ॿिए साइड ते वेठल दोस्तनि पाकिस्तान ते मढ़ियो। इहे पैसा केॾांहुं विया? उहे पैसा लंडन, कैनेडा, अमेरिका, पेरिस ऐं दुबई हलिया विया। 2 ख़ानदान आहिनि, हिकु हितां खां ऐं ॿियो सिंध खां पैसा ॿाहिरि मोकिलिनि था। हिकु ख़ानदान इस्लामाबाद मां पैसा खणी पानामा में मिल्कियतूं ख़रीद कंदो पियो वञे ऐं ॿियो ख़ानदान पैसा खणी दुबई, कैनेडा ऐं पेरिस में मिल्कियतूं ठाहे रहियो आहे।